पासे वाक़ ॿुधाईंदा हलूं त ईरानी पासदार इनक़लाब अमेरिकी अख़बार की रिपोर्ट गुमराह कंदड़ करार ॾेई रद्द करे छॾी आहे। इस्माइल हानिया के बम धमाके न पर मिसाइल ज़रिए टारगेट करे शहीद कयो वियो। हिन वक़्त ताईं गॾिकल मालूमात मूजिब हानिया के प्रोजेक्टाइल ज़रिए निशानो बणायो वियो। इस्माइल हानिया के शॉर्ट रेंज प्रोजेक्टाइल ज़रिए निशानो बणायो वियो। इहो चवणु आहे पासदाराने इनक़लाब जो। पासदाराने इनक़लाब पंहिंजी रिपोर्ट में वधीक चयो आहे त मिसाइल में 7 किलोग्राम वॉरहेड इस्तेमालु कयो वियो। इसराइल के हमले में अमेरिका की मदद हासिल हुई। मुनासिब वक्त जाइ ऐं पंहिंजे तरीक़े सां बदिलो वठंदासीं, इहो चवणु आहे पासदाराने इनक़लाब जो। ईरान जो जवाब सख़्तु हूंदो जेको हमेशह यादि रखियो वेंदो। असां ख़बर शेयर कयूं पिया। ईरानी पासदार इनक़लाब अमेरिकी अख़बार की रिपोर्ट गुमराह कंदड़ करार ॾेई रद्द करे छॾी आहे। इस्माइल हानिया के बम धमाके न पर मिसाइल ज़रिए टारगेट करे शहीद कयो वियो। हिन वक़्त ताईं गॾु कयल मालूमात मूजिब हानिया के प्रोजेक्टाइल ज़रिए निशानो बणायो वियो। इस्माइल हानिया के शॉर्ट रेंज प्रोजेक्टाइल ज़रिए निशानो बणायो वियो।